सिजावल में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त शुरू थी गई। डिवाइस होल्डरनि 10,500 की किस्त में 500 का 1,000 रुपयनि ताईं नाजायज़ कटौती शुरू करे छड़ी। मुस्तहिक ऐं बेवा औरतुनि खां रमज़ानुल मुबारक महीने में एजेंट अलग कटड़ लगा। इंतजामिया नाजायज़ कटौती रोकण में मुकम्मल तौर ते नाकाम है। सिजावल के परे परे के गोठन खां आयल कपड़ा फाटल पेरें उघाड़ियों नौजवान तोड़े उम्र रसीदा औरतूं वज़ीफ़े वठण लाइ सॼो ॾींहुं दरपदर धिका खाइण ते मजबूर आहिनि, पर उहे मजबूर औरतूं रिश्वत ॾियण खां सवाइ पंहिंजो हक़ वठण खां महिरूम आहिनि। सिजावल में क़ाइम सेंटरनि ते सॼो ॾींहुं धिका खाईंदड़ औरतूं डिवाइस होल्डरनि खे पिठियूं ऐं बददुआऊं ॾेई ख़ाली हथें पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि मोटियो वञनि। जॾहिं त इंतज़ामिया पारां बि औरतुनि जे वेहण लाइ को बि बंदोबस्त नाहे ऐं इन क़तारुनि में बीहारे के असूल मूजिब रक़म वसूल करण लाइ का हिकमत अमली जोड़ी वई आहे। जंहिं सबब सेंटर ते औरतुनि जी तमामु वॾी रश नज़र अचे थी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची